हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शान में कुछ अर्ज़ कंदासीं। सूरह तौबा औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फ़ी सबीलिल्लाहि बि अमवालिहिम व अनफुसिहिम आज़म दर्जतन इंदल्लाहि व उलाइका हुमुल फ़ाइज़ून। तर्जुमो, जन ईमान आंदो ऐं हिजरत कयाऊं ऐं अल्लाह जी वाट में पंहिंजे मालनि सां पंहिंजे जानिन सां जिहाद कयो, से अल्लाह ताला वटि मर्तबे में बिल्कुलु वॾा आहिनि ऐं उहे ई कामयाब आहिनि। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो नालो हज़रत उस्मान अबू अब्दुल्ला ऐं अबू उमरो कुनियत ज़ुन्नूरैन साईं जो लक़ब आहे। वालिद जो नालो अफ़ान, वालदा जो नालो अरवा आहे। संदन सिलसिलो 5 पुश्त में अब्द मुनाफ़ ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिले थो। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जी नानी बैज़ा उम्मे हकम हज़रत अब्दुल्ला बिन अब्दुल मुतलब जी सॻी भेण हुई ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॻी पुफी हुई। उन सबब माउ तरफ़ां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कुरैशी रिश्तेदार आहिनि, अज़ीज़ आहिनि। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं 2 नियाणियूं हज़रत उम्मे बीबी कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा ऐं हज़रत बीबी रुक़ैया रज़ी अल्लाह ताला अन्हा हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हा जे निकाह में आयूं। जॾहिं उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा वफ़ात कई त हज़रत बीबी रुक़ैया निकाह में आई ऐं हज़रत ख़ुदैजतुल कुबरा मां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे 4 नियाणियूं पैदा थियूं। हिक हज़रत बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा, नंबर 2 बीबी रुक़ैया रज़ी अल्लाह ताला अन्हा, नंबर 3 बीबी उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा, नंबर 4 बीबी अम्मा फ़ातिमत रज़ी अल्लाह ताला अन्हा। ये 4 नियाणियूं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जूं हुयूं। हज़रत बीबी ख़ुदैजतुल कुबरा ऐं तबूक जी जंग में हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग जी तैयारी करे रहिया ऐं सहाबा खे तैयारी जे लाइ फरमाए रहिया हुआ त कुझु गॾु कयो, माल चंदो वग़ैरह पाण में गॾु कयो त जीअं जंग तबूक हली करे जंग कजे। त हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़ौरन उथी बीठा ऐं अर्ज़ु कयूं, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 100 उठ ऐं उन सां गॾु उन जो माल मता ख़र्च मुंहिंजे तरफ़ां क़बूल फ़रमायो। साईं जन क़बूल फ़रमायो। वरी वेही रहिया, वरी साईं जन तैयारी जे लाइ फरमाए रहिया हुआ त तैयारी कयो, कुझु गॾु कयो। त वरी हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु उथी बीठा ऐं वरी फरमाए त साईं 100 उठ